यार बानो जी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए ॿुधाए हिन ॻोठ में रहण असांजो ॾाढो मुश्किल थी वियो पर ख़ैर सां वियो सॼो लुड़ लही असां हाणे हिन सरदार जी कावड़ ऐं हुनजी हशमत खे केरु मोड़े सनम जी ऑफिसरीअ जे करे घर ते काह कोन कंदो। तूं कंहिंजी ॻाल्हि ते या कंहिं ॻाल्हि ते भरोसो न कर। ॾिस न जेकॾहिं सनम हिते न हूंदी न त इहो सरदार कुझु बि करे सघे थो। कुझु बि कोन थींदो, असां हिते रहूं। न न साणस गॾु हलबो। सोजरा माण्हू ज़मीनुनि ते कब्ज़ा करे वेंदा। छो कंदा कब्ज़ो? मां यूसुफ सां मिली आयो आहियां। यूसुफ सां? हा न खेसि मुआगे वारी बनी हवाले करे आयो आहियां। ऐं ॿी ज़मीन? उहा मक्का ते चई सघांसि त उनजी उपत कोन ॾींदी? न पर घटि में घटि बनीअ जी मालकी त हूंदी न। वरी अलाए केरु थो सॾे ॾिसांसि। बसि थोरा ख़्याल सां अॼु चौकी वारा खे हूंदनि जे हूंदा आहिनि न त भउ कोन थींदो आहे। कहिड़ा कहिड़ा खाई कोन विधो ॾिसांसि थो। Is that what we talk about? The Sinjas Expo Podcast. After they did the Buddha. Anya, take it to part of it. केरु आयो? Shit, boy, kiddo. सरदार जो लोग खून बचा वञी सरदार और मूंखे घुरायो। मां त जा ॿुधाई वशी कोन्हे पुठियां वेठो हुजी ॿ टे ॾींहं लॉकअप जी दाल खाए चावल त ख़बर पएसि। अता नवाज़ जो दुख त मूंखे बि आहे। हुन त तुंहिंजी बि ॾाढी ॻोल्हा कई पर हुनखे तूं मिली कोन सघे। ऐं अता नवाज़ पाण ज़ुल्म जो शिकार बणिजी वियो। हुन दम ॾींदे कातिलनि जा नाला ॿुधाया हुया। पोइ हुनजा कातिल अरेस्ट छो था थियनि सनम? हुननि जो ज़ोर मुंहिंजी बदिली ते अड़ियल आहे पर मां खेनि छॾींदसि कान। सनम जेकॾहिं तोखे पंहिंजे ॻोठ में का तकलीफ़ आहे त तूं मुंहिंजे ॻोठ हली अचु। मां इहो नथो चाहियां त तोखे का तकलीफ़ रसे। ईअं ई कंदमि सलीम। मां बाबा ऐं अम्मा खे चवंदमि पर हाणे तोखे भरवसो ॾियां त मूंखे कुझु न थींदो। इहो वरी कीअं सनम? हिन जे करे त मुंहिंजो सलीम जो मूंसां गॾु आहे। हा सनम हाणे मां तोखां हिकु पल बि परे न वेंदुसि ऐं ज़ुल्म जो ख़ात्मो करण जे लाइ मां तोसां हर वक़्तु गॾु हूंदुसि। हा सलीम जेसि ताईं मां उन्हनि खे शीखुनि जे अंदरि बंदि न कंदसि तेसि ताईं मां सुख ऐं चैन सां न वेहंदसि। ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।